अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आहियां वसीम अब्बास गोलो, अवां जो कंप्यूटर टीचर। डियर स्टूडेंट्स, अॼोके हिन लेसन में काउंट ब्लैंक ऐं काउंट ए खे ॾिसंदासीं। सो सभ खां पहिरीं कुझु अची से टाइप कंदासीं। डियर स्टूडेंट्स, कुछ ही लिखियो है, पहिरों तिन खे सिलेक्ट करे सेंटर ते रखंदासीं। ही सेंटर काउंट में इहो शइ थींदो त तव्हांजे हिन कॉलम जे अंदरि जेके लेटर्स वारा सेल आहिनि ऐं जेके नंबर्स वारा सेल आहिनि उहे शयूं तव्हां काउंट करे सघो था। लेकिन काउंट फार्मूले जी मदद सां असीं उन सेलनि खे ॻणे सघूं था जेके हिन नंबरिंग्स जे सूरत में आहिनि। सो इन जो फार्मूलो आहे, तव्हां बराबर प्रेस कंदो, बराबर काउंट ऐं ब्रैकेट स्टार्ट कंदो। ब्रैकेट स्टार्ट करण खां बाद में तव्हांखे ही सभु शयूं सिलेक्ट करणियूं आहिनि। जस्ट एंटर प्रेस कयो। ॾिसो तव्हांखे ॿुधाए थो जेके नंबर्स वारा सेल आहिनि उहे 5 आहिनि, 1 2 3 4 ऐं ही 5। उन खां पोइ आहे ब्लैंक पेज। अगरि जेकॾहिं तव्हां हिते ॾिसो था त कुझु शइ तव्हांजी टाइप थियल आहे, कुझु सेल तव्हांजा ख़ाली आहिनि। ब्लैंक जी माना आहे ख़ाली। हाणे असांखे काउंट करिणो आहे त हिननि मां ख़ाली सेल घणा आहिनि, जी ही ख़ाली तव्हांजा आहिनि। सो इन जे लाइ बि असीं फार्मूलो इस्तेमालु कंदासीं, जेको फार्मूलो जो नालो आहे काउंट बराबर सभ खां पहिरीं इक्वल टू साइन लॻाए काउंट ब्लैंक, उन खां पोइ ब्रैकेट स्टार्ट करे हिननि खे सिलेक्ट करे जस्ट तव्हां एंटर प्रेस कंदो। ये ॾिसो 4 जेके सेल आहिनि उहे बिल्कुलु ख़ाली आहिनि। उन खां बाद में डियर स्टूडेंट्स, अगरि जेकॾहिं कंहिं सेलनि में नंबर्स, कंहिं सेलनि में लेटर्स, अगरि इन सभिनी खे असां काउंट कयूं त इन जे लाइ असांजो हिकिड़ो जेको फार्मूलो थींदो आहे उहो आहे काउंट ए। काउंट ए फॉर जेके तव्हांजा नंबर्स ऐं जेके तव्हांजा लेटर्स आहिनि सभिनी खे काउंट कंदो। फार्मूलो आहे बराबर काउंट ए, ब्रैकेट स्टार्ट करे जस्ट हिन सभिनी खे सिलेक्ट करे एंटर कंदो त टोटल जेके तव्हांजा सेल आहिनि उहे 5 आहिनि। उन खां पोइ डियर स्टूडेंट्स, असां हिते कुझु वैल्यूज़ लिखूं था। एंटर। अगरि जेकॾहिं तव्हां इन्हनि खे कंहिं करेंसी स्टाइल में लिखणु चाहियो था, सभ खां पहिरीं मां इनखे सिलेक्ट कंदुसि ऐं साइज़ बि वधाईंदुसि जीअं तव्हांखे आसानी थिए ॾिसण में। सो करेंसी स्टाइल में इन्हनि खे कन्वर्ट करण जे लाइ ही ऑप्शन तव्हां ॾिसो था, ही आहे असांजी अकाउंटिंग नंबर्स। जस्ट तव्हां हिन में अची करे को बि तव्हां खणो। अगरि असां हितां खणूं था इंग्लिश यूएस, छो त ज़्यादातर ही असीं इस्तेमालु कंदा आहियूं। ॾिसो, अच्छा, पॉइंट खां पोइ राइट साइड जेके तव्हां 0 ॾिसो था, अगरि तव्हां इन्हनि खे ख़तमु करणु चाहियो था त इन्हनि खे सिलेक्ट करे हिकिड़ो ऑप्शन तव्हांजो हूंदो आहे इंक्रीज़ ऐं ॿियो तव्हांजो हूंदो आहे डिक्रीज़। अगरि तव्हां डिक्रीज़ ते क्लिक कंदो त ही तव्हांजा 0 ख़तमु कंदो, यानी कि घटाईंदो। अगरि जेकॾहिं तव्हां इन्हनि खे इंक्रीज़ कंदो त ही तव्हांजा वधदा, 0 तव्हां वधाए सघो था। अच्छा, जेकॾहिं तव्हां हाणे हिननि खे ख़तमु करणु चाहियो था करेंसी स्टाइल खे, जस्ट तव्हां मथे अकाउंटिंग में अची करे जस्ट इनखे जर्नल में रख दो। छो त असां जेको एक्सेल में सिंपल जेको कमु थींदो आहे उहो अक्सर करे जर्नल में ई थींदो आहे। उन खां पोइ आहे त अगरि जेकॾहिं असां हिते लिखूं था कुझु आइटम, हिनखे आइटम जो शिकल ॾियूं था ऐं हिते हिनजी लिखूं था प्राइस। ठीकु आहे। अगरि फॉर एग्जांपल कीबोर्ड, सीपीयू लिखियो आहे, असां चाहियूं था त जंहिंजी वैल्यू वधीक आहे उहा हाईलाइट थिए। ठीकु आहे, जंहिंजी वैल्यू वधीक आहे उहा हाईलाइट थिए। सो इन जे लाइ तव्हां इन्हनि खे सिलेक्ट करे, हिते आहे कंडीशनल फॉर्मेटिंग, तव्हां डेटा बार्स में ईंदो ऐं हिते मुख़्तलिफ़ कलर्स आहिनि जेकी तव्हां खणो। जंहिंजी वैल्यू वधीक आहे उन खे हाईलाइट वधीक कंदो, जंहिंजो वैल्यू घटि आहे उन खे हाईलाइट घटि कंदो। अगरि तव्हां इन सां गॾोगॾु को स्टाइल बि हिन में रखणु चाहियो था त जस्ट तव्हां हिन में आइकॉन सेट में अचो, हिते मुख़्तलिफ़ शयूं मौजूदु आहिनि, जेके शयूं तव्हां हिते रखी सघो था। उन खां पोइ डिफरेंट जेकॾहिं तव्हां वटि को बि नाला आहिनि, ही नेम लिखूं था,
ॾिसो ही असीं कुझु नाला लिखिया आहिनि। अगरि जेकॾहिं तव्हां इन्हनि खे तरतीब ॾियणु चाहियो था, यानी कि ए वारा जेके आहिनि उहे मथे हुजनि ऐं ज़ेड वारा उहे हेठि हुजनि, यानी कि ए टू ज़ेड तरतीब हुजे। सो इन जे लाइ तव्हांखे छा करिणो आहे, जस्ट ए टू ज़ेड ते हिते क्लिक कंदो, सॉर्ट एंड फिल्टर में अची करे हिते लिखियलु आहे ए सॉर्ट ए टू ज़ेड, जस्ट इन ते क्लिक कंदो। पर यादि रहे थी सिलेक्ट थियल हुजे, सिलेक्ट खां बग़ैर नथो थी सघे। उन खां पोइ ॾिसो हिते तव्हां ॾिसो तव्हांजा 3 कॉलम्स आहिनि, ठीकु आहे, 1 2 ऐं 3 कॉलम्स। इन्हनि खे सिलेक्ट करे छा कयूं था, बॉर्डर ॾियूं था, ऑल बॉर्डर्स में अची करे। हाणे असांखे हिकिड़ो चौथों कॉलम बि खपे, ठीकु आहे। सो इन जे लाइ तव्हां कंहिं बि हिकिड़े कॉलम खे सिलेक्ट करे जंहिं पासे तव्हांखे खपे, मां हिन कॉलम खे जस्ट सिलेक्ट कयां थो, पोइ हिते तव्हांजो लिखियलु हूंदो इंसर्ट। तव्हां इंसर्ट में अची करे हिते लिखियलु आहे तव्हांखे रो खपे या इंसर्ट कॉलम खपे। असांखे कॉलम घुरिजे, इंसर्ट शीट कॉलम ते क्लिक कंदासीं। ॾिसो ही तव्हांखे हिन कॉलम ॾिनो आहे। अगरि जेकॾहिं तव्हां को बि कॉलम खे ख़तमु करणु चाहियो था, सिलेक्ट करे हिते ऑप्शन मौजूदु आहे डिलीट, तव्हां डिलीट ते क्लिक करे छॾियो। अगरि जेकॾहिं तव्हां हिनखे बॉर्डर ॾिनो आहे, तव्हां हिन बॉर्डर खे ख़तमु करणु चाहियो था, त हिनखे सिलेक्ट करे ऑल बॉर्डर्स में अची करे हिनखे आउट बॉर्डर कंदो, आउटसाइड बॉर्डर कंदो त हिकिड़ो आउटसाइड में बॉर्डर ॾींदो। अगरि तव्हां मुकमल इनखे ख़तमु करणु चाहियो था त जस्ट तव्हां हिनखे नो बॉर्डर करे छॾियो, ठीकु आहे। अगरि तव्हां पंहिंजे हिन वर्क बुक खे को पासवर्ड रखणु चाहियो था, सो इन जे लाइ तव्हां शीट में अची करे राइट क्लिक करे हिते लिखियलु आहे प्रोटेक्ट शीट, जस्ट हिन ते क्लिक करे हिते टाइप कंदो 1 2 3, को बि पासवर्ड लॻायो। अगरि जेकॾहिं हिते बि मां 1 2 3 लॻायां 1 2 3, जस्ट हिन खे ओके कयो आहे, त हाणे तव्हां ॾिसो त हिन में तव्हांजी पासवर्ड लॻियलु आहे। हाणे ही तव्हांजो नथो खुली सघे। अगरि जेकॾहिं तव्हांजी पासवर्ड खे खोलणु चाहियो था, अगरि तव्हांजी पासवर्ड खे खोलींदो त पोइ इन जे लाइ तव्हांजे मथां राइट क्लिक करे अनप्रोटेक्ट शीट ते क्लिक कंदो। अनप्रोटेक्ट शीट में अची करे 1 2 3 जेको पासवर्ड तव्हां रखियो हो जस्ट उहा रखी हिनखे ओके कंदो। त हाणे तव्हां ॾिसो ही तव्हांजो पासवर्ड अची चुको आहे। तो ओके डियर स्टूडेंट्स, इन लेसन में मूंखे इजाज़त ॾींदा, नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदुसि। अल्लाह हाफ़िज़।